بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم وآله الطيبين الطاهرين المعصومين ولعنة على أعدائهم أجمعين अमा बाद मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जीअं त असांजी गुफ्तगू शेख जाफ़र ज़ुबानी हफ़िज़हुल्लाह जी किताब अल इस्लामिया में हली रही हुई, जंहिंजे 29 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां इस्मत अंबिया जा मरातिब बयानु कंदासीं त अंबिया जी इस्मत जा कहिड़ा कहिड़ा मरतबा आहिनि ऐं कहिड़नि मरतबनि में तमाम मुसलमाननि जो इत्तिफ़ाक़ आहे, कहिड़नि मरतबनि में इख़्तिलाफ़ आहे। सभ खां पहिरियों जेको मरतबो अचे थो उहो आहे इबलाग़ वही में इस्मत, यानी पैगाम इलाही खे पहुचाइण में इस्मत। जहिड़े नमूने सां ख़ुदावंद आलम जो पैगाम नबी ताईं पहुतल आहे, ओड़े ई अंदाज़ सां नबी वरी उनखे अवाम ताईं पहुचाए, इन खे चवंदा आहिनि इबलाग़ वही में इस्मत। तमाम मुसलमाननि जो इन शइ ते इत्तिफ़ाक़ आहे त नबी वही पहुचाइण में मासूम आहिनि, यानी अमीन आहिनि। जहिड़े नमूने सां वही ख़ुदा जी तरफ़ां नाज़िल थी थिए, उन में कंहिं हर्फ़ जे इज़ाफ़े या कंहिं हर्फ़ जी कमी खां बग़ैर उहो उन हुकुम खे बंदनि ताईं पहुचाइनि था। ॿिए नंबर ते जेको इस्मत जो दर्जो अचे थो उहो इहो आहे त गुनाहनि खां ऐं ख़ता खां इस्मत। इन में इमामिया जो इत्तिफ़ाक़ आहे त मासूम नबी जेके आहिनि इन ई मरतबे में बि मासूम आहिनि। बाक़ी ॿिया फ़िरका जेके आहिनि, ॿिया मुसलमान, उहे कुझु इन ई शइ जा क़ाइल आहिनि त नबी जेके आहिनि गुनाह करे सघनि था उमूर वही खां अलावा में। लेकिन हिते महज़ूर लाज़िम थो अचे, अगरि नबी गुनाह करे सघे थो त उहो उन मुअतमद यानी उन शख़्स ते एतमाद नथो करे सघिजे, ऐं जंहिं शख़्स ते एतमाद नथो करे सघिजे आम हू गुनाह करे थो त उन ई ते वही में बि एतमाद न रहंदो। अगरि हू ख़ता करे थो, यानी ख़ता ऐं गुनाह में इहो आहे त गुनाह ॼाणी वणी अलाह जी नाफ़रमानी करणु, ऐं ख़ता वरी कुझु अहिड़ा उमूर जेके हू गुनाह जी कसद सां नथो करणु चाहे, यानी हुनखे इश्तिबाहात वग़ैरह थियनि था। इहो इश्तिबाह करे थो तॾहिं बि हू जेको आहे उन ई दर्जे ते नथो रहे जो माण्हू उन ते एतमाद कनि। अगरचे हू पंहिंजे ज़ाती उमूर में ख़ता या गुनाह करे तॾहिं बि माण्हू उन ते इलाही उमूर में बि उनजी इतबा न कंदा, ऐं उन ते इहा तहमत लॻी वेंदी त हीउ मंदो ग़लति आहे। टे नंबर ते जेको दर्जो अचे थो उमूर फ़र्दिया ऐं उमूर इज्तिमाइया में इस्मत, यानी जेके फ़र्दी पंहिंजा ज़ाती उमूर, उन सां गॾोगॾु जेके इज्तिमाई उमूर आहिनि यानी मुआशरती उमूर, उन में बि नबी जो मासूम हुजणु शर्त आहे। इंदल इमामिया तमामु इमामिया उलमा में हुते मुतफ़िक़ आहिनि त नबी जेको आहे पंहिंजे उमूर इज्तिमाई जेके हुनजी ज़िंदगी जा आहिनि, मुआशरे में हलणु, उन में मासूम हुजे। इन्हनि खां अलावा नबी तमामु कमनि में मासूम हुजे जेके उन जी शान खे घटाईंदा। उन्हनि खां मसलन जेके मकरू कम आहिनि, जेके मसलन हलंदे खाइण का शइ, अगरचे इन में का बि हुरमत कोन्हे, लेकिन माण्हू इन खे पसंदि नथा कनि, त नबी ते वाजिबु आहे त उहो इन ई खां पाक हुजे। ऐं बाक़ी रही ॻाल्हि उहे आयतूं जिन्हनि में अंबिया जी तरफ़ ख़ता जी निस्बत ॾिनी वई आहे, जीअं हज़रत आदम, हज़रत यूनुस वग़ैरह जी तरफ़, उन्हनि जी उलमा तावील कई आहे। उनमें उलमा इहो लिखियो आहे त इन में ख़ता मां मुराद उहा ख़ता न आहे जेका इस्मत ते असरअंदाज़ थी थिए। उन जूं तावीलूं कयूं वियूं आहिनि, छो जो अगरि ख़ता मां मुराद गुनाह या ग़लती मुराद वरिती वेंदी त उहे अंबिया जेके आहिनि पंहिंजे उमूर में पैगाम पहुचाइण में जेको मक़सदु रखियो वियो हो उन मक़सद ते पूरा न लहंदा, ऐं इस्मत बैसत अंबिया जो मक़सदु फज़ूल थी वेंदो। लिहाज़ा इहो अक़ीदो तमामु मुसलमाननि ते ज़रूरी आहे त अंबिया
अल्लाह जे तरफ़ां आयल आहिनि ऐं उहे पंहिंजे तमामु ज़ाती इनफ़रादी उमूर में ख़ता ऐं गुनाहनि खां मासूम आहिनि ऐं इबलाग़ वही में बि मासूम आहिनि. इंशाअल्लाह असांजो अक़ीदतुल इस्लामिया जा दर्स अॻिते हलंदा. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.